अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिलसिला बे न्यूज़ में अवां सभिनी खे भली कार चऊं पिया। बे न्यूज़ में ख़बरुनि अपडेट जो सिलसिलो जारी आहे। ख़बर शामिल कयूं पिया मलीर खां। जमायत इस्लाही मुस्लिमीन सफूरा ब्रांच पारां मरहूम ग़ुलाम हुसैन पालारी जे ईसाले सवाब लाइ जामिया मस्जिद मोहम्मदी मदरसा मोहम्मदिया ताहिरिया में इफ़्तारीअ जो सिलसिलो जारी, जंहिंमें इलाइक़े वासियुनि वॾे तइदाद में शिरकत कई। उन मौक़े ते इफ़्तार जी निगरानी कंदड़ मुफ्ती बशीर अहमद आलखाणी, अलामा वज़ीर अहमद ताहिरी, फ़कीर रावल गब्बोल, मोहम्मद रमज़ान गब्बोल चयो त रमज़ान शरीफ़ हिकु भलारो महीनो आहे, जंहिंमें रब पाक बेहिसाब नेकियूं ऐं रहमतूं नाज़िल करे थो। हिन महीने में रोज़ेदारनि लाइ इफ़्तारीअ जो अहतमाम करण सां वॾो सवाब मिले थो। असीं समूरो महीनो इफ़्तारीअ जो बंदोबस्तु कयो आहे त जीअं रोज़ेदारनि जी ख़िदमत करे सघूं। इलाइक़े वासियुनि खे अपील आहे त हू शिरकत करे माहौल खे रौनक बख़्शनि। रिपोर्ट कराए मुश्ताक गब्बोल, बे न्यूज़ मलीर।